अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी आज करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। भाइटियो म्या मसूद मुग़ल। फुलांदे रंग काले, गुलाबन खे कुदरत गाढ़ो अलाए छो ख़लक़ियो आहे। मर्ज़ी मालिक मिठे ज़ुल जलाल वल इकराम जी आहे, जेको बुलंद शान ऐं अज़मतुनि वारो रब आहे। पर ख़ुशियुनि ऐं ॾुखनि जे ॿिन्ही कैफ़ियतुनि में हिक जहिड़ो इस्तेमालु थींदड़ उन गुल जो रंग ऐं ख़ुशबू हियांव खे मुठ में झरण जी ताक़त रखनि था। मौक़ियो खणी कहिड़ो बि हुजे, गुलाब गुलाब आहे। महल जे राग जियां संदसि वास भरपूर असर करे थो। घोट कुंवार जी सेज ते हुजे या आले मरकद में मोकिलियल कंहिं महिरबान मथां रुख़सतीअ जे ॿिन्ही तासुरनि में गुलाब अलॻि अलॻि जाइ वालाइण जी भरपूर सुध रखे थो। कंहिं साथीअ जे हथ झरण महिल संदसि वास ॿियो हुजे थो ऐं हथ छॾाइण महिल वरी उहो माॻई ॿियो बणिजी थो वञे। उहो ई त गुलाब जो ख़ासो आहे। जेकॾहिं खिड़े थो त कमाल थी थो वञे ऐं जे कुमाइजे तो त ज़वाल जा सभु रंग साम्हूं अचनि था। तव्हां सभई गुलनि जे कुमाइजण खे कॾहिं गौर सां ॾिसो, गुलाब जी उणत अलॻि नज़र ईंदव ऐं शायदि उहो ई सबबु आहे जो हयातियुनि जे सूंहं खे गुलाब हयातीअ जो नालो ॾिनो वियो आहे। जिते जवानी टिड़े थी, जिते जिस्म में ताक़त, अणलखी सूंहं ऐं अणपीतीअ जा नशा समाइजनि था, आवाज़ गरो थिए थो ऐं कुल्हा ऐं सीनो विकिरो, उते ई हयातीअ जो गुलाब गुलाब बणिजे थो। उमिरि अज़ीज़ जे अॻियां वधण सां ज़वाल वराए थो ऐं नेठि हयातीअ जूं पतियूं या पनखड़ियूं काराटिजी सड़ी सुकी भोर भोर थियनि थियूं। इंसान हिन जहान खां मोकिलाए थो, पर उहो सभु ईअं बि नाहे अज़ीज़ाने मन। मोकिलाइण जो समूह रुगो आख़िरी घड़ियुनि में नथो अचे। अजल जो भाकुर गुल खे कंहिं बि घड़ीअ टारीअ खां छिनी धार करे सघे थो। वञण वारो कंहिं बि कारण रुख़सत थिए थो त हयाती उन कारण ते मातम कंदी रहे थी। मौत बरहक आहे, रोकण सां केर बि रुकिजी नथो सघे, पर अनुमाननि जे हिन जहान में दिलि सवें दलील सामुहा करे थी। जेकॾहिं हीअं थिए हा त छा थिए हा, जे हूअं थिए हा त छा थी पवे हा। जेकॾहिं ॼाणूं सभु कुझु था त कुझु बि कोन थिए हा। सभु कुझु मुक़ररु आहे, न सायत हेॾे न होॾे, पर दिलि दीवानी दलील ऐं मंतकूं डोड़ाईंदी रहंदी आहे त भला जे रुख़सती थी ई हुई त कंहिं चङे नमूने त थिए हा। ईअं बेसरो सामान मुसाफ़िर जी मोकिलाणी छा तब्दील थी न पए सघी? छा हिकु भेरो, सिर्फ़ु हिकु भेरो सम्झ ऐं अकुल अहिड़ो को सिलसिलो न पिया करे सघनि त उहो हथु झले चई सघिजे हा, जाने अज़ीज़ हुकुम हाकिम आहे, क़बूल आहे, सभु कोशिशूं थी गुज़रियूं, इजाज़त न आहे, सो हाणे वञिणो ई पवंदो। ऐं का आख़िरी चुमी उन निराड़ ते आख़िरी सलाम फेरे सर्द थींदड़ हथनि में पंहिंजनि जीअरनि हथनि जे गर्मीअ खे मुंतक़िल करण जी आख़िरी कोशिश बि थींदी रही। विसामंदड़ ॾियाटियुनि में पंहिंजो आख़िरी अक्स त ॾिसणु घुरिजे। उहो सभु तॾहिं थी बि सघे थो जॾहिं मुआलिज मरीज़ सां ऐं उन्हनि जे मिटनि माइटनि सां मुहबत कंदो हुजे, मर्ज़ जे बारे में ॼाण रखंदो हुजे, पाण खे अकुले कुल न सम्झे ऐं अल्लाह तबारक व ताला जे ज़ात खां डिॼंदो हुजे ऐं पंहिंजी पुछाणीअ बाबति परेशान हुजे। हाणे उन्हनि मथियुनि शयुनि मां नथी सम्झ अचे त कहिड़ी शइ डॉक्टर साहिबान वटि बाक़ी बची आहे। हलो भला जे मरीज़ सां मुहबत नथा कनि त घटि में घटि पैसे सां मुहबत कंदे मर्ज़ जे बारे में त ॼाण रखंदा कनि। पंहिंजे पुछाणे जी ॻणती त हुजे न, पर मर्ज़ बाबति पुछाणे ते त को जवाबु ॾेई सघनि। हाणे उहो सभु त हिननि जो अहवालु आहे, पर घटि अज़ाब असांजा पढ़ियल लिखियल अवाम बि नाहिनि ॾिना।
जो सब कुछ ॼाणंदे बि अताई डॉक्टरनि यानी घोरड़ियनि कंपाउंडरनि ऐं जाली नाले डॉक्टर सॾाईंदड़नि खां सस्तो इलाज कराइण जे चकर में हू हयातियूं विञाइनि था। धणीअ जी रज़ा जे जुमिले खे ख़तमु आणींदे हू उन सस्ताइप जी ॻाल्हि ई नथा करणु चाहिनि जंहिंजो सहारो वठंदे हिननि ॼाणी बुझी कंहिंजे हयातीअ जे ॾीए मां तेल खुटायो हो। हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त वञण वारे खे वञणो त हूअं ई हो, पर जेके घड़ियूं हुन वटि बाक़ी बचियूं हुयूं उन में केतिरी परवाह या केतिरी लापरवाही हमरकाब रही हुई। कहिड़ो असली डॉक्टर तपासण आयो हो, छा थियो हुयो, छा थियणु घुरिबो हो, अक़ल होश खुर्द ऐं सोच उन महिल कहिड़ो कमु करे थी। ज़मानो गेस्ट्रो में वठिजी वियो आहे। आम सम्झी वेंदड़ उन बीमारीअ लाइ अवाम जो ख़्यालु खणी कहिड़ो बि हुजे, सच त उन जी ख़तरनाकी अञा ताईं असांखे सम्झ में नथी अचे। आम खंघि बुखार जियां असीं हिन बीमारीअ खे बि आम ई वठूं था, जॾहिं त उहा ख़ासि ध्यानु घुरे थी डॉक्टरनि जो, दोस्तनि जो ऐं मिटनि माइटनि जो, ऐं उन्हनि सभिनी जो जिन खे ज़रड़ो बि शक पइजी सघे थो त हीअ ख़ाली दस्तनि ऐं उल्टियुनि जी कहाणी न आहे। का बि ज़रे ग़ैर ज़िम्मेवारी हयातीअ जे ॾीए खे गुल करे सघे थी। उहो बि मञिजे थो त किथे किथे अस्पतालनि में बहरहाल बर वक़्तु दवाऊं न आहिनि या इलाजु नथो थिए, पर बहरहाल कोशिश जो जहान आबाद करणु घुरिजे ऐं ज़रूरु करणु घुरिजे। मिंथ कयां थो, महिरबानी करे कंहिं बि लिहाज़ खां लापरवाही या बेएहतियाती न करणु घुरिजे। मुंहिंजे घर जो गुलाब हिकु शहर बेअमान में वञण लाइ जॾहिं बस में वेठो हुयो त अलाए छो रुख़सतीअ जे उन घड़ीअ में हुन एयर कंडीशन बस जे दरीअ मां शीशे जे पार वेठे हथु लोॾियो हो। मुंहिंजो औलाद हो। उन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु हुउसि त हू बेहदि शर्मीलो आहे, लजारो आहे, अखि मिलाए नाहे सघंदो ऐं अदब विचां वरी वेझो अचण जी जुरत नाहे कंदो। संदसि लुॾंदड़ हथ जो अक्स अलाए छो ॼण फ्रीज़ थी वियो हो। अलाए केतिरियूं सातूं उहा सोच ज़हन जकड़ियो वेठी हुई त हिन ईअं छो कयो, पर पोइ हिकिड़ो मज़बूत ख़्यालु उहो बि उभरियो त 18 सालनि जो जवान पुटु आहे। जवानी अलाए केतिरा गुर सेखारींदी आहे। थी सघे थो हिन खे बि निगाह मिलाइण जो हुनर अची वियो हुजे। पंहिंजे नानाणे शहर में वञी हुन उहे ॾींहं बिना तेज़ीअ सां गुज़ारिया। वापसीअ जो प्रोग्राम ठही वियो, पर कुझु बरसातूं हुयूं, कुझु ॿियो सबबु हो। उते ई तरसियल शहज़ादे खे राति खां वठी उन हालत खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। ओचितो खेसि दस्त ऐं उल्टियूं थी पिया हुआ। सॼी राति बाथरूम जा चकर हणंदे हुन कंहिं सां बि ॻाल्हि न कई हुई, पर सिज उभरण खां पोइ संदसि साणो वजूद अलाए केतिरियूं हिकायतूं बयानु करे वियो। ईअं बिल्कुलु कोन हो। मौज़ साहिबाने इल्मो नज़र त उते को बि पढ़ियल लिखियल न हो, सभई हुआ, पर संदन मुआलिज हिकु कंपाउंडर हुयो जंहिंखे वात टुकाणीअ सां सभई डॉक्टर सॾींदा हुआ। हाणे उन कंपाउंडर साहब सां रुजू कयो वियो, जंहिं पंहिंजे दुकान जे घिटीअ में हिकु नई ठहंदड़ इमारत जी हिकु भित में किली हणी ड्रिप ॻंढे ऐं लॻाए छॾी। साहब खे कतई अंदाज़ो न हुयो त केस छाजो आहे। 2-3 कलाकनि में 2 ड्रिपूं ख़ाली कयाई। लाज़िमन जिस्म में कुझु सामत आई हूंदी, पर उहो सभु इलाजु न हुयो। उन अज़ीम डॉक्टर वटां नौजवान घर पहुतो त हालत उहा ई साॻी हुई। घर वारनि खे डॉक्टर साहब फरमाए छॾियो हो त फ़िक्र जी का बि ॻाल्हि कान्हे, सभु ठीकु आहे, तव्हां विहाणू मथे खे ॾेई सुम्ही रहो। होॾां हिन जी हालत बिगड़जंदी वई, पर कंहिंखे बि का बि इस्पताल यादि न आई। बसि उन डॉक्टर जे गलीअ जा चकर हुआ ऐं डॉक्टर साहब जा दिलासा ऐं दहमान हलंदा रहिया। ॾींहं जो 12 वॻे धारे मूं ताईं इतला पहुतो हो। अज़ीज़ाने मन अर्ज़ु करे चुको आहियां, बारिशुनि जो ज़मानो हो, मथां वरी कुदरत ख़ुदा जी गाॾी ख़राबु हुई ऐं पंधु 6 कलाकनि जो हो, सो बि तेज़ तरीन रफ़्तार सां। मूं फ़ोनूं खड़काइण शुरू कयूं, मिंथूं मेड़ूं आज़ियूं न्याज़ियूं, बाबा इहा सूरत हाल ठीकु न आहे, जल्द खां जल्द इस्पताल पहुचो। जवाब मिलियो, डॉक्टर साहब ॾिसी वियो आहे, डॉक्टर साहब ही चई वियो आहे, हू चई वियो आहे।
हाणे नौजवान कुझु ठीकु आहे, हाणे फ़ोन ते उहा ख़बर त न पइजी सघी हुई त जंहिंखे डॉक्टर साहब सॾीनि पिया था सो मकर ऐं फ़रेब आहे, डॉक्टर धूड़ आहे। आख़िर हितां जे MS सां ॻाल्हायमि, जंहिं चयो अदा मिंट कर, देरि न कर, ही दवाऊं लिखाए उहे ॾियारींसि ऐं इस्पताल पहुचाईंसि। अज़ाब उहो बि हो जो घर में फ़ोन कोन हुई, ओड़े पाड़े ऐं दुकाननि ते ॻाल्हाइणु थियो पए, अञा मोबाइल बि घणा आम कोन थिया हुआ। हिक महिरबान खे दवाऊं लिखायमि, मिंथ कईमांसि त पैसे जो फ़िक्र न कजो, बसि हिकदमि दवा ॾियारियोसि। फ़ोन ते ॼण चपटी वॼाईंदो हुजे, हीअं थो वञा दादा, बसि सम्झो मिंटनि में दवा थो पहुचायां, पर पोइ उहो पन्नू ई गुम थी वियो। लाग़र्ज़ी, लापरवाही ऐं अंधे एतिक़ाद 6 कलाकनि में हिक बेइंतहा तंदुरुस्त, ख़ूबसूरत, भरपूर वजूद खे रुख़सत करे छॾियो। मां हिते पंहिंजे जल शानहू खे हाज़िर नाज़िर ॼणी लिखां थो त जंहिं घड़ीअ उहा पहिरीं फ़ोन मूंखे मिली हुई त अलाए छो जंहिं ख़्याल पहिरीं धकु हयो सो इहो हो त अॼु हू गुज़ारे वेंदो। हाणे 12 वॻे खां वठी 4:50 ताईं हुन जी वफ़ात थियण ताईं हिकिड़ो पीउ कीअं फतकियो हूंदो, उनजो अंदाज़ो हर साहिब दिलि लॻाए सघे थो। मिंथ मेड़ में कहिड़ी लेवल ताईं लथो हूंदुसि, कीअं न हिक हिक खे ॿाॾायो हूंदुमि, पर कंहिंखे बि उहो अहसासु न थियो त छा थियो आहे या छा थी सघे थो। किसो अञा बि वॾो आहे। मौजूद ख़वातीनो हज़रात, पंहिंजी आत्म कथा असीं ॾाढो कॾहिं खिलंदा हुआसीं में मूं हिकिड़ो पूरो बाब उन अलमीअ जे नज़र कयो आहे, पर अॼु हिते हिन ख़्वाब नगर में उहो सभु लिखणु उन लाइ बि ज़रूरी थी वियो आहे जो उहा अणॼाणाई, उहा लाग़र्ज़ी अलाए कहिड़ी क़यामत आणे सघे थी। अणॼाणाई त खण दरगुज़र थी सघे थी, पर लाग़र्ज़ी त निसोरो ज़ुल्म आहे। अव्हां जेकॾहिं अणॼाण आहियो त अव्हां लाइ ॼाण उहा आहे त ज़स्तनि खे कंहिं बि लिहाज़ खां शिदत वठणु न घुरिजे। जे पाणियाठ जो इख़राज वधी वञे त हिकदमि इस्पताल पुॼिजे ऐं डॉक्टर सां मिलिजे। हथ ॿधां थो त डॉक्टर सां मिलिजे, कंहिं कंपाउंडर, कंहिं सदड़ीअ या अताईअ वटि हरगिज़ न वञो। ख़ाली ग्लूकोज़ या बोतलूं लॻाइणु को इलाज कोन्हे, कुझु बि थी सघे थो, उहो ज़हन में ज़रूरु रखो। जुलाई जे 29 ते हू रुख़सत थियो। अलाए छो गर्मियुनि जे मौसम में जॾहिं गेस्ट्रो ज़ोर वठंदो आहे ऐं हयातियूं रुख़सत थींदियूं आहिनि त मुंहिंजी दिलि पंहिंजो विछायल तॾो यादि कंदी आहे। ख़ाली दिलि जे ख़ाली कुंडनि में कुदरत सां का बि शिकायत नाहे, छाकाणि त अजल त बरहक आहे, पर अलाए केतिरा सवाल सुलूकनि जी निस्बत सां तंग कंदा आहिनि, ॼाण जी अहमियत खे वराका ॾींदा आहिनि। जे इलाज जी अहमियत न हुजे त हर को बीमार हिकदमि हंधु बिस्तरो ॿधी वठी धणीअ जो ई हुकुम आहे त हर मर्ज़ लाइ शफ़ा आहे। कोशिशि त बहरहाल करणी ई आहे ऐं सही करणी आहे। गुलाब खे कुदरत शायदि उन करे बि ॻाढ़ो ख़लकियो आहे त असीं जंहिंजे सार में रतु रहंदा आहियूं उहा सार बि ॻाढ़ी हूंदी आहे। जॾहिं बि हवाउनि में असद अमानत अली ख़ान मरहूम जो आवाज़ु सदा हणंदो आहे त फुलांदे रंग काले, सुर्ख गुलाबां दी मौसम विच फुलांदे रंग काले, त बेमहर समावतुनि में उहा ॻाढ़ाण कारा हटिजी वेंदी आहे। अंधनि एतबारनि, सुस्तियुनि, काहिलियुनि ऐं हाणी था कयूं, इजो मिंट था कयूं, फटाफट था कयूं ऐं सभु ठीकु आहे जा जुमिला डम थींदा रहंदा आहिनि। मां जे मोहबतनि जो अज़ल खां शुक्रगुज़ार आहियां, पर चवंदा आहिनि त जेका जाइ सड़ंदी आहे उते ई सेक बि घणो हूंदो आहे। अव्हां पढ़ियल लिखियल आहियो या अव्हां खे ही सिटूं केरु ॿियो पियो ॿुधाए, अर्ज़ु रुॻो उहो करिणो आहे त जंहिं महिल बि ॾिसो था त मरीज़ जे जिस्म मां पाणियाठ तेज़ीअ सां निकिरे पई त हिकदमि इस्पताल खां घटि कंहिं बि जाइ ते न वञो। पोइ था खणायूं, थोरो ठीकु थी वियो आहे, भले आराम करे वठे, जहिड़ा जुमिला न घड़ियो। हा, असुली डॉक्टर इजाज़त ॾिए त पोइ ठीकु आहे, पोइ भली मरीज़ घर में हुजे ऐं उहो बि न विसारिजो त पाणियाठ जे इख़राज जी ख़बर चमड़ीअ जे छिकण सां बि थींदी आहे। हथ जी पुठ ते खल छिके
चपटीअ सां छॾे ॾियो। जेकॾहिं खल हिकदमि वापसि वञे त माना पाणियाठ ख़तरे जे हद खां ॿाहिरि नाहे निकिती, ऐं जेकॾहिं उहा खल आहिस्ते आहिस्ते वापसि मुड़े त माना हालत ठीकु न आहे, एमरजेंसी शुरू थी चुकी आहे। मौलाई कुल जलशानहू अव्हां जा वेड़ा आबाद रखे। अव्हां आसूदा हुजो, गुलाब रुत में गुलाब जी सूंहं ॾिसी मुरकंदा रहो। धणी तव्हांखे मुरकूं बख़्शे। ॻाढ़नि गुलाबनि जे विच में काराटियल रंग सॼी हयातीअ खे काराटे छॾे थो, सॼो वेड़ो वीरान करे छॾे थो, ऐं उन जो सबबु असां मां केरु हुजे त अंदाज़ में बि ऊंदहि त थींदी आहे, अंदर में बि ऊंदहि त थींदी आहे। पोइ ॿाहिरां खणी केतिरा बि अछा उजरा ऐं ॻाढ़ा गटूल छो न हुजो, गुलाब तसांजे अंदर जो बि सड़ी काराटिजी वेंदो आहे। छपियल आचर 3 जून 2027 ब्रॉडकास्टर सैयद सालिह मोहम्मद शाह। बेक़दरा क़द्र न कयणई को। संदसि अखियुनि जो घाम अजीब हूंदो, ॿारनि जहिड़ी मासूम मुख सां ख़ुशदिलीअ सां खिलंदे जॾहिं बि कंहिं सां मिलियो हूंदो त उहा खिल ॿिए जे ज़हन जे मथाशिरे ते सदाईं लाइ फ्रीज़ थी वेंदी हुई। संदसि निगाह में हिकु अजीब जोत जरकंदी हुई, ऐं अहम तरीन ॻाल्हि उहा हुई त खेसि पंहिंजे कद काठ जी ख़बर हुई, ऐं उन मुताबिक़ हलण चलण जो हू आदी थी चुको हो। असां वटि उहो बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे अज़ीज़ाने मन, त पंहिंजो कद काठ ई सम्झ में नथो अचे। आईना ॾिसण असां सालनि खां छॾे ॾिना आहिनि। शीशनि में पंहिंजो पाण ॾिसूं था त छिरक वराए था वञनि। ख़बर ई नथी पवे त दिलि जी सरहद किथां खां शुरू थी किथे ख़तमु थिए थी, ऐं दिमाग़ जो कहिड़ो हुकुम जाइज़ ऐं कहिड़ो नाजाइज़ आहे। नतीजो उहो थो निकिरे जो पंहिंजो पाण असांजे हथां निकिरी थो वञे। न कुझु ॿुधण जो रहे थो, न आखिण जो, कंहिंसां ॻाल्हाइजे ऐं छा ॻाल्हाइजे। दिलि जी दरी बंदि थिए थी, ऐं अहिड़ी थी बंदि थिए जो संदसि कुंडुनि कड़नि खे बि ज़ंग वराए वञे थो। मुख मासूमियत विञाए थो, मुर्क जी सरखोशी अलाए किथे वञी थी लिके। हाणे जॾहिं अहिड़ो कुझु असां साण हुजे ऐं अंदर जी फ़िरौनियत पंहिंजे पूरे करोफ़द सां ज़ाहिर थी पवे त कद काठ जी ख़बर धूड़ पवंदी। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मालिक मिठे जलशानहू सैयद सालिह मोहम्मद शाह खे घणो परे रखियो। तॾहिं त आख़िरी पसाह ताईं संदसि मुर्क जादूगरी कंदी रही, ऐं संदसि भाकर कमाल कंदो रहियो। 1927 ईस्वीअ जो हिकु ॿरंदड़ ॾींहुं हुयो। असांजो लॾो तंहिं ज़माने में मथे मारीअ में पूरो हूंदो हो। शबनम गुल, बख्शण मेहरानवी, रमेश कुमार ऐं मां नई लाट में शामिल हुआसीं। उहा बैच 1986 ईस्वीअ वारी सही तर्ज़ नशरियात जे हिसाब किताब में हिकदमि उभरी आई हुई। मोहतरम नसीर मिर्ज़ा ऐं मोहम्मद अनवर हकड़ो साहब सां गॾु अली नवाज़ ख़ासखेरी साहब ऐं ॿिया साहिब नज़र असांजी तराश ख़राश में मसरूफ़ हूंदा हुआ। सिखण जो जज़्बो शदीद तरीन हूंदो हुयो, ऐं वॾनि जो डपु उन खां वधीक। दड़का बि ख़ूब खाईंदा हुआसीं, ऐं मोहबतुनि जो गिराफ़ मिड़ई कुझु मुनासिबु हूंदो हुयो। शायदि नामाबरनि खे ख़बर हूंदी हुई त ख़त जे मतन में छा आहे, तंहिं करे ई निगाह करड़ी हूंदी हुई, ऐं तारीफ़ लाइ अंग अखर कुझु घटि हूंदा हुआ। ततल ॾींहं जे उन तिड़के में मां ऐं रमेश ब्रॉडकास्टिंग हाउस जी इमारत जे हदुनि में दाख़िल थियण वारा हुआसीं। ॿाहिरियों पैसेज लताड़ियोसीं त बिल्कुलु साम्हूं दर मां ॾाॾो साईं ॿाहिरि निकितो। ॾाढी ख़्वाहिश हूंदी हुई त केरु ॿ अखर तारीफ़ जा चवे। जेकॾहिं उहा तारीफ़ शाह साहब जे वाता निकिरे त छा न कमाल थी पवे। पर हाणे चवे केरु ऐं कीअं चवे ऐं छा चवे। उते ई हिननि पंहिंजे मख़सूस अंदाज़ में सलाम वरायो। यादि अचे थो त रमेश कंहिंसां मिलण में मसरूफ़ हो। मां हिकदमि वॾे साईंअ सां मिले न्याज़मंदियुनि सां मिलियुसि। हालांकि हीउ वक़्तु संदन रेडिए अचण जो न हो, पर शायदि कंहिं चेक वग़ैरह जे सिलसिले में अकाउंट्स खां ॿाहिरि निकिता हुआ। भाकुर में भरींदे फरमायाऊं, तव्हां सुठो कमु कयो पिया, मालिक महिरबानी कंदो त इलाही परियां वेंदव।
हाणे साईं कमाल थी वियो। हिकिड़े ख्वाब जी उहा साबिया हुई त को वॾो माण्हू बि उहा मेहर जी मोहर इनायत करे ऐं उहा इनायत थी वई हुई, जेतोणीकि अञा फ़नी सफ़र में बिना पित किड़ा हुआसीं। कद त पोइ बि वधी न सघियो, पर बहरहाल हिकु क़दावर तरीन शख़्सियत खां उहा पहिरीं तारीफ़ ॼण कित जे किताब जो को नओं बाब लिखी वई। तंहिं ज़माने में को सुञाणंदो बि कोन हो ऐं सैयद सालिम अहमद शाह पारां पाण असांखे सुञाणे मिलणु कंहिं वॾी महिरबानीअ खां घटि कोन हो। ऐं मोहतरम ख़वातीनो हज़रात, हिते उहो लिखणु बिन ज़रूरी आहे त महिरबानी नंढी हुजे या वॾी, महिरबानी ई हूंदी आहे। जो वड़ जुड़े जनसी सो वड़ से ई कनि। साईं सॻोरे खे उहे वड़ करणु ईंदा हुआ। उहा संदसि ई ॿियनि ते थोरनि जी निस्बत हुई जो मालिक मिठे खेसि बि कंहिंजो मुहताज न कयो ऐं खन पल में घुराए वरिताईंसि। कीअं न भरियल वेड़े मां उहो हिकदमि उथी हलियो वियो। सभु हैरान आहिनि, शज़दर आहिनि त ही छा थी वियो, पर उहो सभु त ईअं ई थियणो हो। हीउ हिकिड़ो अजीब नुक़्तो अथव अज़ीज़ाने मन। हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त उनखे सिर्फ़ु उहे ई महसूसु करे सघनि था जेके उन ई हालति मां लंघिया हूंदा, जंहिंजे वेड़नि मां हिकदमि को उथी कंहिं अणॼातल धुंध में वेड़ियल राह ते रवानो थी वियो हूंदो। केॾो न अजीब हूंदो आहे उहो सभु। जॾहिं ख़ानदान मुस्तक़िल वधंदो रहंदो आहे, पोइ नस्ल खां हाणोको नस्ल जाइ वठंदो आहे, भाइर भेणियूं जवान थींदा आहिनि, परिणिबा आहिनि, ॿारनि ॿचनि वारा थींदा आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे उहो अहसासु बि न हूंदो आहे त उन्हनि मां केरु पहिरीं रुख़्सत वठंदो। ऐं ओचितो ॾिठो वियो आहे त जेको बि पहिरीं वञे थो सो घणो करे उजलत में तकड़ में रवानो थिए थो। न घणी बीमारी, न एतबार, न अंदाज़। शाह साहब बि ईअं ई जाइ ख़ाली करे वियो, पर हाणे उहा जाइ भरणी का एॾी सवली ॻाल्हि न आहे। धणीअ जी दुनिया हिक खां हिकु ज़हीन, टैलेंटेड ऐं बाकमाल वजूद सां भरियल आहे। अलाए केतिरा ख़ाल भरिजंदा रहिया आहिनि, पर सिंध जी शाम कुझु अहिड़ी वीरान थी आहे जो फिल वक़्तु कुझु सम्झ में नथो अचे। असीं जीअं मुमताज़ मिर्ज़ा साहब जी जाइ न भरे सघियासीं, ईअं ॾाॾे साईंअ जी जॻह जो भराव बि घटि में घटि सम्झ में नथो अचे। 50 खनि वरनि जो उहो विरसो अलाए केरु क़बूलण जे दावा करे, पर उहो सभु एतिरो सवलो न आहे साहिबाने ज़माना। ॾुख जी हिन लहर में हर को संदसि कथ जो ज़िक्र थो करे। जन संदसि रफ़ाक़त जो शरफ़ माणियो से भली भित ॼाणनि था त संदसि कथ असां खां न पहिरीं थी सघी हुई ऐं न हाणे थींदी। ब्रॉडकास्टिंग जे जहान में आवाज़ जे सफ़र में मां ज़ाती तौर ते 25 सालनि खां मथे जे अरसे जो मुसाफ़िर आहियां। नथो लॻेमि त 1984 ईस्वीअ खां वठी हेल ताईं मूं कॾहिं को मुसलसल नागो कयो हुजे। कॾहिं कॾहिं प्रोग्राम मिस थी वेंदा आहिनि, पर बहरहाल धणीअ मिठे जी मेहर सां उहो सिलसिलो जारी रहियो आहे। मां उन सॼे अरसे ते जेकॾहिं निगाह विझां ऐं पंहिंजे रब जल शानहू खां ड्रिजंदे हक़ जी ॻाल्हि चवां त उहा इहा थींदी त हिन सॼे अरसे में असां सैयद सालिम अहमद शाह जहिड़ो ब्रॉडकास्टर, परफॉर्मर, आवाज़ ऐं लहजो न पैदा करे सघिया आहियूं। हलो खणी हिन जी केरु कापी करण जी बि कोशिशि करे ॾिसे, पर भिट धणीअ शाह साईं रहमतुल्लाह अलैह खे नथो लॻे त सैयद सालिम अहमद शाह खां सवाइ को ॿियो आवाज़ पंहिंजे कलाम लाइ पसंदि अचे। धणीअ हिन ते कमाल कयो ऐं वाह जो कयो। टेलीविज़न ते हिक वारे संदसि हिकिड़ो इंटरव्यू टेलीकास्ट थियो। परी चहिरा वजूद हिकु मख़सूस घूर सां मुरकंदे सवाल कयो हो, शाह साहब तव्हां सिंधीअ में परफॉर्मर आहियो, हिकिड़ो मख़सूस तबिको अव्हांखे ॿुधे थो, तव्हांखे कॾहिं उहो अहसासु न थियो आहे त हिन नंढे स्केल ते हूंदे अव्हां सां इंसाफ़ न थी सघियो आहे, तव्हांजी नाक़दरी थी आहे, तव्हां कॾहिं ॿी ॿोलीअ में कमु कयो हा त कमाल हैसियत माणियो हा। सवाल कंदड़ जूं कमानियूं ताणियल हुयूं, साम्हूं पाश पाश जिगर हो जंहिंखे सीने ते तीर हणण जो फ़न आयो पिए। उहा मुर्क गहरी थी, उहो गाहु घाटो थियो ऐं सालिम अहमद शाह साहब मुरकंदे फरमायो, अव्हां नाक़दरी न कयो,
बाक़ी जग कई त मिड़े ख़ैर आहे। खिल खिल में ॻाल्हि हली वई हुई, पर स्क्रीन ते साईंअ जे चहिरे जा सरोपा ॾिसंदे रूह खे धकु लॻी वियो हो। उन सिचुएशन ते नाटक रंग लाइ मूं टुटल वजूद जो मेलाप लिखियो, जेको समी बलोच पेश कयो ऐं PTV जे आर्काइव्स उन खे कमाल जो ड्रामो सॾींदे अलाए केतिरा भेरा टेलीकास्ट कयो आहे। हर वारे जॾहिं उहा स्लाइड हलंदी आहे त सच त उहो आहे त उहो मूंखे पंहिंजे तहरीर जो कमाल नाहे लॻंदो, न ई वरी मुंहिंजे टीम जे कंहिं मेंबरनि जी का कारकर्दगी लॻंदी आहे। मूंखे उहो सभु सैयद सालिया मोहम्मद शाह जो उहो दर्द लॻंदो आहे जेको उन हिकिड़े जुमिले मां छलकी पियो हो, ऐं मानायता महिरबान उहो दर्द खणी हू सॼी उमिरि फ़न जा फ़ासिला लताड़ींदो रहियो। हयातीअ जे हर वधंदड़ ॾाके, हर मथां दर्जे संदसि कारकर्दगी ऐं कामयाबीअ में कमाल रंग भरण शुरू कया, पर संदसि दिलि साईं ब्लैक एंड वाइट रही। उहा गहरी मुर्क सदाई उदास रही ऐं अखियुनि जी उहा चिलवलाहट सदाई सोगवारीअ खे वधीक ज़ाहिर कंदी रही। दरिया बेमुगल में साईं ज़मीन जे हिकु टुकर ते लॻल टेंट में हिकु महिरबान ॻाल्हाए रहियो हो। शाह साहब हुयो ख़ुशकिस्मत, संदसि क़दुरु संदसि जीअरे ई ख़ूब थियो। सदारती एवॉर्ड माणियाई, रस्म में ताजपोशी थियसि, इनाम इकराम शामू मेड़ाका खेसि सभु कुझु नसीब थियो। ऐं कंहिं कुंड में उहो सभु कनाईंदे मूं सोचियो त गुज़िरियल अलाए केतिरनि सालनि खां असां सुबुह महिराण जे साइन टियूं में संदसि आवाज़ में चयल शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सिटुनि खे गुम करे चुका आहियूं। हाणे उहो बेत मशहूरु गुलकार ज़ुल्फ़कार अलीअ जे झूंगार में नशर थिए थो। उन खां पहिरीं ईअं हूंदो हो त साइन टियूं शुरू थियण सां ई सैयद सालिया मोहम्मद शाह जे आवाज़ में साईं सदाई गूंजंदो हो, जंहिंमें ज़ुल्फ़कार जी क्लासिकल आलाप में उहे सिटूं मिक्स थींदियूं हुयूं। पोइ नाक़दरीअ जी महर सां उहा टेप अहिड़ो टुटी जो स्प्लाइस थी न सघी, यानी जुड़ी न सघी, ऐं सैयद सालिया मोहम्मद शाह जे आवाज़ खे अलविदा चयो वियो। जेकॾहिं घछो न हणा त शायदि 2 सालनि खां मथे जो उहो जहान आहे। हाणे जेके वजूद उहो हिकिड़ो बैत न संभाले सघिया आहिनि, उहे अॻियां जी कहिड़ी दावा करे सघनि था। गुनाहगारनि में त मां बि शामिल आहियां। मां बि त हिकिड़ो ख़ुदि गर्ज़ पंहिंजे मॻीअ वारो पंहिंजी धुन में गुम वजूद आहियां, जंहिं कॾहिं बि उहो एतिराज़ न कयो त बाबा साईं शाह साहब जो आवाज़ु काॾे वियो, हाणे कहिड़े मुंहं सां उहो किसो खणा पियो। उहा ख़बर नथी पवे में बसि दिलि खोले पंहिंजी नाक़दरीअ ते रोइजे। ठलनि जुमिलनि ॻाल्हाइण या लिखण सां छा थो थिए। जॾहिं असांजा ई कुझु कुलीग्स अलाए केतिरा भेरा सुबुह महिराण में सैयद सालिया मोहम्मद शाह जे आवाज़ में 1 मिंट 20 सेकंड वारो शाह जे कलाम जो तहतुल लफ़्ज़ हलाइणु ई पसंदि न आहिनि कंदा। चए रोज़ाना त हले थो, अॼु न हलियो त छा थियो। रुगो ज़ेब सिंधी साहब ऐं मां हर हाल में उहो हलाईंदा आहियूं। हाणे उन सॼी सूरत हाल में छा अर्ज़ु कजे। साइन टियूं खां वठी ॾाॾा साईंअ जे कचहरीअ ताईं सभु कुझु उदासीअ जे काग़ज़ में वेढ़ियल आहे, जंहिं मथां गहरी उदासीअ जी पैकिंग पेपर ते दरिया बेग मुग़ल जी ज़मीन में लेटण लाइ वेंदे सैयद सालिया मोहम्मद शाह मरहूम लिखी वियो आहे, अवां नाक़दरी न कयो, बाक़ी जग कई त मिड़े ख़ैर आहे। छपियल आचर 9 सेप्टेम्बर 2007 ईस्वी।